सिंधी भाइरो तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। हर मुल्क जा पंहिंजा कानून हूंदा आहिनि ऐं पंहिंजो कल्चर हूंदो आहे, पर कुझु मुल्कनि जा अहिड़ा कानून आहिनि जिन जे बारे में तव्हां हिन वीडियो में ॿुधी हिकु दफ़ो हैरान ज़रूरु थींदव। वीडियो तमामु दिलचस्प आहे, आख़िर ताईं ॾिसिजो, तव्हांखे मज़ो ईंदो। ऐं जेके दोस्त असांजे चैनल ते नवां आया आहियो, हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो, इन खे क्लिक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभु खां पहिरियों मिलंदी। अचो त ॾिसूं था मुल्कनि जा अजीब कानून। दोस्तों, जेकॾहिं तव्हां मुल्क स्कॉटलैंड में आहियो, अगरि को शख़्स तव्हांजो दरवाज़ो खड़काए ऐं चवे मूंखे तव्हांजो वॉशरूम या लेट्रिन इस्तेमालु करणी आहे, मुल्क स्कॉटलैंड जे कानून मुताबिक़ तव्हां हिन खे लाज़मी पंहिंजे घर जो टॉयलेट इस्तेमालु करणु ॾियो। स्कॉटलैंड मुताबिक़ हीअ बि हिकु सीरियस इमरजेंसी आहे। इन कानून मुताबिक़ असांजा त ॿ राया आहिनि। हिकु त जेको आहे वाक़ई इंसान सां उन वक़्तु ॾाढी मजबूरी हूंदी आहे ऐं हिकु मथे ते दिमाग़ ते हिकु बला चढ़ियल हूंदी आहे। लेकिन ॿियो त यार, हाणे जंहिंखे असां सुञाणियूं ई नथा त उनखे असां पंहिंजे घर जो वॉशरूम या लेट्रिन कीअं इस्तेमालु करणु ॾियूं। बहरहाल स्कॉटलैंड मुताबिक़ जेकॾहिं तव्हां इस्तेमालु न करणु ॾींदव टॉयलेट, त तव्हां कानूनी ॾोह कयो था, तव्हां ते जुर्मानो बि थी सघे थो। हीअ बि हिकु अजीब कानून आहे स्कॉटलैंड जो। त मतिलबु को बि शख़्स तव्हांजो दरवाज़ो खड़काए ऐं चवे त लेट्रिन यूज़ करणी आहे, तव्हां हुनखे लाज़मी लेट्रिन यूज़ करणु ॾियो। सिंधी भाइरो, यूरोप जे मुल्क हॉलैंड, जंहिंखे नीदरलैंड बि सॾींदा आहिनि, हिन मुल्क में प्रोस्टिट्यूशन सेक्स जो 2 नंबर धंधो कानून में हलो आहे। हिन मुल्क जा सेक्स वर्कर गवर्नमेंट जी टैक्स बि भरींदा आहिनि। यूरोप जा काफ़ी अहिड़ा ॿिया बि मुल्क आहिनि, पर हिन वीडियो में असां हॉलैंड खे रखियो आहे। सिंधी भाइरो, जेकॾहिं तव्हांखे चीगम खाइणु पसंदि आहे त तव्हांजे लाइ बैड न्यूज़ आहे। मुल्क सिंगापुर में चीगम खाइण ते पाबंदी आहे। हीउ कानून पब्लिक जायुनि खे साफ़ सुथरो रखण लाइ बणायो वियो आहे। दोस्तों, तरक़ी याफ़्ता मुल्कनि या एडवांस तबक़े में ज़ालूं अक्सर शिकायत कंदियूं आहिनि त हिन जो मुड़ुसु हिन जी बर्थडे जनम ॾींहुं विसारे छॾे थो। मुल्क समूआ इन जो आसान हल कढी छॾियो आहे। हिन मुल्क में ज़ाल जी बर्थडे विसारणु कानूनी ॾोह आहे। समूआ जे कानून मुताबिक़ तव्हांखे लाज़मी ज़ाल जी बर्थडे यादि रखणी आहे। विसारे छॾी त तव्हांखे जेल बि थी सघे थी या जुर्मानो बि भरणो पवंदो। दोस्तों, असांजे मुल्क में रोज़ानो माण्हू कूड़ा सचा कसम खणनि था, पर असांजे मुस्लिम मुल्क UAE, जंहिंखे मुतहिदा अरब अमारात बि सॾियूं था, हिन मुल्क में कसम खणणु कानूनी ॾोह आहे। कसम खणण ते UAE में तव्हांखे जेल बि थी सघे थी या भारी जुर्मानो भरणो पवंदो। उमेद आहे जेकॾहिं तव्हां दुबई में आहियो, कूड़ो या सचो कसम न खणंदव। सिंधी भाइरो, जेकॾहिं तव्हांखे इलेक्शन में वोट ॾियणु पसंदि न आहे, छो जो अक्सर असां सियासतदाननि खां मायूस थी विया आहियूं, त तव्हांजे लाइ बैड न्यूज़ आहे। मुल्क इजिप्ट, जंहिंखे मिस्र बि सॾींदा आहियूं, हिन मुल्क में वोट न ॾियणु कानूनी ॾोह आहे। जेकॾहिं तव्हां इलेक्शन में वोट न ॾींदव त तव्हांखे इन जो भारी जुर्मानो भरणो पवंदो। या वोट ॾियो या जुर्मानो भरियो। मुल्क इजिप्ट जो इहो कानून आहे। दोस्तों, मुल्क ऑस्ट्रेलिया जी रियासत विक्टोरिया में बिजली जे मिस्त्री हुजण जो बि लाइसेंस हूंदो आहे। हिन रियासत में जंहिं वटि लाइसेंस न हुजे, उहो हिकु सिर्फ़ु बल्ब बेचैन नथो करे सघे। सिंधी भाइरो, मुल्क कैनेडा जे शहर ओशावा में वण ते चढ़ण में पाबंदी आहे। हीउ कानून वणनि खे महफ़ूज़ रखण लाइ बणायो वियो आहे। हीउ कानून तमामु बहितरीनु आहे। मूंखे पसंदि आहे, छो जो वण कार्बन डाइऑक्साइड जज़ब कंदा आहिनि ऐं ऑक्सीजन पैदा करण में इंसाननि जी मदद कंदा आहिनि। आख़िर में ॻाल्हि कंदासीं पाकिस्तान जी। दोस्तों, जेकॾहिं लॻड़ उॾाइणु तव्हांखे पसंदि आहे, तव्हांजे लाइ बैड न्यूज़ आहे। पाकिस्तान जे सूबे पंजाब जे शहर लाहौर में लॻड़ उॾाइण ते पाबंदी आहे। शायदि इहा पंजाब पूरे में पाबंदी आहे, पर लाहौर जो कन्फर्म आहे असां वटि। सिंधी भाइरो, जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त असांजी सपोर्ट कयो। हिन वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि सां शेयर कयो। असांजी मुकमल कोशिशि आहे त सिंधी भाइर भेनरनि खे जेको आहे असां दुनिया जहान जी मालूमात पंहिंजी ॿोली सिंधी में ॾियूं ऐं असां पंहिंजी ॿोली सिंधी खे इंटरनेट ज़रिए प्रोमोट कयूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।